पाकिस्तान पीपुल्स पार्टी आला क़यादत जी मेहरबानी जैं सैयद जुमन शाह के टाउन कमेटी पिराले जो चेयरमैन मुक़रर कयो आहे। इंशाअल्लाह सैयद जुमन शाह दिल से कोशिश कंदो बिना कहीं फर्क जे पूरी टाउन कमेटी जे आवाम जी खिदमत कंदो सभी काउंसलरन सभी शहर वासिन से मिली जुली करे पिराले जी तरक्की ए वाधारे लाइ कम कंदो। असा तमाम दिल से शुक्रगुजार आयूं साईं जावेद अली शाह जीलानी जा, साईं फहद अली शाह जीलानी जा, साईं बचल शाह जीलानी जा, हुसैन अली शाह जीलानी जा साईं रोशन शाह जा आला क़यादत पीपुल्स पार्टी जूं मेहरबानियों जिन सैयद जुमन शाह के टिकट दिनी। हक सच जो तू आही साथी रब साईं तोखे वॾी ॾे हयाती, रब साईं तोखे वॾी ॾे हयाती। मुबारक थई साईं मुबारक थई न माण्हुनि जी तूं लहंदो सारा पिराले वारनि सां कंदो तूं प्यारो। दुखे वक़्त में हूंदो सभ सां तूं गॾु साईं जुमन शाह माण्हू तूं कंधारो, साईं जुमन शाह माण्हू तूं कंधारो। गॾु तोसां हूंदो जीअं साईं जुमन शाह नारो इहो लॻंदो।